के सॼण तो अब्दुल मजीद संगड़ साहब खे हू अची करे पंहिंजो गज़ल पेश कयो। अब्दुल मजीद संगड़। असां सिंध तुंहिंजा गुनाहगार आहियूं। वाह 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 वाह। असां सिंध तुंहिंजा गुनाहगार आहियूं। खोखला ही नारा ऐं शर्मसार आहियूं। असां सिंध तुंहिंजा गुनाहगार आहियूं। खोखला ही नारा ऐं शर्मसार आहियूं। घर में अदे जी अदे साण जंग आ। घर में अदे जी अदे साण जंग आ। बाहर त भाड़ियन जा गोता। घर में अदे जी अदे साण जंग आ। बाहर त भाड़ियन जा गोतार आहियूं। असां सिंध तुंहिंजा गुनाहगार आहियूं। कराची थी खसजे बेट था विकामियूं। रोज़ अख़बार कराची थी खसजे बेट था विकामियूं। असां छड़ो होटल जी अख़बार आहियूं। कराची थी खसजे बेट था विकामनि। असां छड़ो होटल जी अख़बार आहियूं। असां सिंध तुंहिंजा गुनाहगार आहियूं। वरी दे असांखे होशू को हेमू। वरी दे असांखे होशू को हेमू। ओए कंध ॾियण लाइ कंधार आहियूं। असां सिंध तुंहिंजा गुनाहगार आहियूं। वरी दे असांखे होशू को हेमू। ओए कंध ॾियण लाइ कंधार आहियूं। असां सिंध तुंहिंजा गुनाहगार आहियूं। अजरक ऐं सिंध ते सेमिनार आहिनि। अजरक ऐं सिंध ते सेमिनार आहिनि। अमलन असीं बस सरकार आहियूं। अजरक ऐं सिंध ते सेमिनार आहिनि। अमलन असीं बस सरकार आहियूं। असां सिंध तुंहिंजा गुनाहगार आहियूं। गरीबा बुखन में अयाशन में खाना। गरीबा बुखन में अयाशन में खाना। वोट जी माल असां सरदार आहियूं। गरीबा बुखन में अयाशन में खाना। वोट जी माल असां सरदार आहियूं। असां सिंध तुंहिंजा गुनाहगार आहियूं। अड़े जागो सिंधी मुल्तान सिंध अथव। अड़े जागो सिंधी मुल्तान सिंध अथव। असीं इब्ने कासिम जी जलगार आहियूं। अड़े जागो सिंधी मुल्तान सिंध अथव। असीं इब्ने कासिम जी जलगार आहियूं। असां सिंध तुंहिंजा गुनाहगार आहियूं। अमुन जी धरती ही बाबुल इस्लाम। अमुन जी धरती ही बाबुल इस्लाम। वरी संगड़ अमुन जा तलबगार आहियूं।